त अबे अम्मा जे ला मां रब खां दुआ कीअं घुरंदा कयो। दुआ घुरंदा त कयो पर दुआ घुरो कीअं। ॿुधो अल्लाह जो क़ुरान जॾहिं पंहिंजे मुस्लमान भाइरुनि जे लाइ दुआ घुरो त रब क़ुरान करीम में फरमायो दुआ घुरो मां करीम रब खां पंहिंजे मुस्लमाननि भाइरुनि जे लाइ और रब्बना इग़फिर लना वली इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। पाजे मरी वियल भाइरुनि जे लाइ दुआऊं घुरो। ओ असांजा परवरदिगार असांजे मरी वियल भाइरुनि खे मुआफ़ फरमा। मुंहिंजो रब तो फरमाए पर जॾहिं अबे ऐं अम्मा जे लाइ दुआ घुरो त कीअं घुरो। मुंहिंजो रब तो फरमाए त दुआ घुरो रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। रुगी सुभान अल्लाह चयो या समझो बे गौर सां तर्जुमो ॿुध। मुझे अल्लाह फरमायो जॾहिं अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो। दुआ कंहिंखां घुरबी आहे ॻाल्हाए कंहिंखां घुरबी आहे। हो मुंहिंजो रब समझाए रहियो आहे। मुझे हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के हुक्म करे रहियो आहे त मुंहिंजा दिलबर पंहिंजे गुलामनि खे ॿुधा त अबे अम्मा जे लाइ मां रब खां हीअं दुआ घुरनि कीअं। रब्बिरहमुहुमा ओ असांजा परवरदिगार ओ असांजा पैदा कंदड़ ओ रिज़्क़ रोज़ी ॾींदड़ रब रब्बिरहमुहुमा उन्हनि ते रहम फरमा यानी मुझे अबे अम्मा ते रहम फरमा कमा रब्बयानी सगीरा ये उन्हनि ते रहम कर मौला जीअं नंढड़े लाकू उन्हनि मूं ते रहम कयो हुयो। गौर त कर मुसलमान दुआ तुझे अबे अम्मा जे लाइ सेखारे मुंहिंजो रब रहियो आहे। यानी अबे अम्मा जी एडी इज्जत मुंहिंजे रब जे दरबार में आहे। ये दुआ घुरो रब्बिरहमुहुमा ओ मुझा करीम रब मुझे अबे अम्मा ते रहम फरमा ये रहम फरमा कमा रब्बयानी सगीरा जीअं नंढड़े लाकू उन्हनि मूं ते रहम कयो हो। यानी नंढड़े लाकू अबो अम्मा कीअं रहम कंदो आहे। कंहिंखे आहे बचपन जो ज़मानो यादि जो असांखे त बचपन जो ज़मानो यादि कोन्हे पर पंहिंजा बचड़ा ॾिसो था पोइ त क़दुरु थिएव थो त अबो अम्मा बचड़नि ते कीअं रहम कंदो आहे। बचड़ो रोवंदो आहे अम्मड़ निंड फिटाईंदी आहे बचड़ो ग़लती कंदो आहे अम्मड़ मुआफ़ कंदी आहे। 100 दफ़ा अम्मड़ खे तंग कंदो आहे 100 दफ़ा अम्मड़ अबो जी जी चवंदा आहिनि सवे ग़लतियूं कंदो आहे। बचड़ो अम्मड़ झलींदी आहे त ही कमु न कजां बांबड़ा पाए वञी उहो कमु कंदो आहे। 100 दफ़ा वेंदो आहे खिली अम्मड़ मोटाए खणंदी आहे 100 दफ़ा किरंदो आहे बिस्मिल्लाह करे उथार 100 दफ़ा पंधड़ो कराईंदी आहे। यानी जीजल अम्मड़ हिसाब ही कान कंदी आहे नंढपण में कंहिं बि ॻाल्हि जो हिसाब कान कंदी आहे। इहे ग़लतियूं मुआफ़ कंदी आहे। मुंहिंजो रब थो फरमाए मुंहिंजा बानड़ा मां अल्लाह खां बि इहे दुआ घुर ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे अबे अम्मा ते रहम कर पर रहम इहे कर जीअं नंढड़े लाकू उन्हनि मूं ते रहम कयो। यानी उन्हनि जूं ग़लतियूं सभई मुंहिंजा करीम रब मुआफ़ करे छॾे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था जॾहिं क़ुरान करीम जूं इहे 3-4 आयतूं नाज़िल थियूं हबीबन करीमन पढ़ी ॿुधायूं अर्ज़ कयोसीं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबे अम्मा जो दुनिया में त इहो हक़ आहे छा मरण खां पोइ बि अबे अम्मा जा कुझु हक़ आहिनि। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो मरण खां पोइ बि अबे अम्मा जा 3 हक़ तव्हांजे मथां मौजूद आहिनि। घणा हक़ घणा पहिरों हक़ अबे अम्मा जे मरी वञण खां पोइ जल्द खां जल्द उन जे दफन ऐं कफन जो इंतजाम करण
औलाद जी जिम्मेवारी आ। बियो हक अबे अम्मा जो जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज दफन कफन करे मोटी अची उन खां बाद में अल्लाह जॾहिं बि तोखे को ख़ुशीअ जो मौक़ो ॾे या के बि रब तोखे मौक़ा ॾे त अमड़ जे माइटनि खे अमड़ जे सरतन सहेलनि खे ऐं पंहिंजे पीउ जे दोस्तनि खे विसार जान उन्हनि सां सिले रहमी कजा। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो अमड़ जे माइटनि सां भलो हलंदे तुंहिंजी अमड़ कब्र में ख़ुशि थींदी। अबे जे दोस्तनि माइटनि सां भलो हलंदे तुंहिंजो अबो कब्र में ख़ुशि थींदो। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो इहो बि तव्हां जे मथां हक़ आ माउ ऐं पीउ जो। मरण खां पोइ उन्हनि खे त यादि कयो पर उन्हनि जा जेके दोस्त मिट क़रीबी रिश्तेदार उन्हनि खे बि विसारियो न। टियों नंबर मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो टियों नंबर अबे अम्मा जो इहो हक़ आहे तव्हां जे मथां त हमेशा जे लाइ अबे ऐं अम्मा जे बख़्शिश जे लाइ दुआऊं घुरंदा रहो। जी अजमिया बशीर अहमद पंहिंजे बाबा जे सवाब रूह जे सवाब जे लाइ रूह जे बख़्शिश जे लाइ दर्जात जे बुलंदी जे लाइ ए दुआ जो एहतमाम कयो आहे। अकेलो भी दुआऊं घुरे हां अज जमायत के गॾु करे पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआऊं तो घुराए। मुंहिंजो करीम रब सुणे हबीब जे सदके इन फ़कीर जो ख़ैर क़बूल करे हिन जे अबे जी रब मग़फ़िरत फरमाईंदो। हिन जे अमड़ के रब सेहत व आफियत अता फरमाईंदो। सब को पंहिंजे अबे अम्मा के ज़हन में रखी करे इहा दुआ घुरंदो रहे। अगर दुनिया में जे रहन उन्हनि जे सेहत ला दुआ घुरो दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जे मग़फ़िरत ला दुआ घुरो तव्हां उन्हनि जे लाइ दुआ घुरंदो मुंहिंजो रब तव्हां जो बेड़ो पार करे छॾींदो। हज़रत बायज़ीद बुस्तामी केर न तहां के हाणे मां बस कंदुसि पोइ चवंदो यार साईं झट बस के तव्हां ॻाल्हायो ई कोन था। पोयां जवाब ॾियो केर हज़रत बायज़ीद बुस्तामी केर जवाब कोन आहे। कुर्बान कम पूरो आहे। ओ मुझा सोना हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि अमड़ जो नेक सालिह बचड़ो आ। जीजल अमड़ ॾिसंदी आ त मुंहिंजो बचड़ो नेक आ निमाज़ी आ रब सां प्यार करण वारो आ। हिकिड़े ॾींहुं जीजल अमड़ जे ख़िदमत में अर्ज़ कयईं ओ पाणीअ वारा थोरो वेही त रहो भला। शाबाश इहो खणी घुमंदे त सभिनी खे उञ लॻी आहे पोइ पहिरीं मूं ॾे अच सबर करे वे महफिल में इहा बेतुको कम कंदा हो चाहियूं प्यारण या मानियूं या पानी प्यारण। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज तव्हांजो ॾोह बनाए टियों ॾींहुं राति जो सुम्हा ठटे में उते जीअं पहुतुसि काथे सखी कलंदर गोहर गंज बादशाह जो सालियानो उर्स हो ठट्टे शहर में। बादशाही मस्जिद को ही साम्हूं सिजावल रोड ते जवान जो वडो मुकबरो आ। 27 28 29 टी रातियूं सालियानो उर्स थींदो आ ऐं टी रातियूं उलमा जो तकरीरूं हलंदियूं आहिनि। 9:30 बजे ठीक उन्हनि पंहिंजी नात खानी पूरी करे मूंखे चयोसीं अचो पहुतुसि चयोसीं 2.5 कलाक मुंहिंजो हक़ सजण सां वेही रहियुसि। साम्हूं सुहिणे सखी कलंदर गोहर गंज जी मज़ार हुई जमायत हज़ारनि जे तादाद में हुई आशिक मौजूद हुया। 2.5 न पर 2.5 कलाक तकरीर पर करे पोइ ठटे मां मोटियुसि ऐं तहां अञा कलाक थियो आहे ॻाल्हायां थो नालो ॾुखियो आहे पोइ जे नालो ॾुखियो आहे त तकरीर करणो अञा ॾुखी आहे। कुर्बान साहब सच चए यार रुसे त रुसण ॾे। हज़रत बायज़ीद बुस्तामी जी जल अमड़ जे ख़िदमत में अर्ज़ करण लॻो ओ मुंहिंजी जी जल अम्मा छा चई भला ओ मुझी जी जल अम्मा याद रखी छॾ जी जल अमड़ के ये प्यार मां सॾड़ो करण ओ मुझी जी जल अम्मा हज़ारे निमाज़ुन खां वधीक सवाब। मुझे सुने मदीने जे शहंशाह फरमायो
जॾहिं भी को शख्स पंहिंजे जीजल अम्मा जे साम्हूं अची वेहंदो आहे, नेण मुर्की पंहिंजे जीजल अमड़ ॾे निहारींदो आहे। उहा अमड़ पंहिंजे बचड़े खे ॾिसी करे जॾहिं मुर्कंदी आहे, ख़ुशि थींदी आहे, मुंहिंजो रब किरामल कातिबीन खे फरमाईंदो आहे 100 मक़बूल हजन जो सवाब लिखी छॾियो। जीजल अमड़ ॾे मुर्की निहारण सां जो उनखे ख़ुशी पहुचे, जो उन जी दिल राहत में मसरूर थे, तुझे मुर्कण ते अमड़ मुर्की पवे, खुश थे तो 100 हजन जो सवाब रब फरिश्तन के हुक्म करे लिखी छड़ियो। पो हाणे बुधा जेडी मल किन्नो बूथ करे अमड़ सा गाल्हाईंदो आ, पढ़ी चुप करे वे अमड़ के दड़का दींदो आ, अमड़ दे किन्नो मुंह करे गाल्हाईंदो आ। बुधा तो उन मल रब मलाइकन के छा चवंदो होंदो, छा लिखराईंदो होंदो? जवाब दे न। सोच मुसलमान, सोच। जै शय जो जेतरो घणो सवाब आ, उन जी बेअदबी गुनाह भी ओतरो आ। काबतुल्लाह जे हरम में हिकड़े नफल जे एवज लख नफलन जो सवाब आहे, तो ते हिकड़े गुनाह जे एवज गुनाह भी लख मिलदा थे। मदीने तय्यबह जे हरम जे अंदर हिक नफल जे एवज 50,000 नफलन जो सवाब आ, पर जे नढड़ी गलती कंदे त डोह भी 50,000 दफा थींदो। जीजल अमड़ दे मुर्की निहारी दे, खिली निहारी दे त 100 मक़बूल हजन जो सवाब आ। पर जे कदे अमड़ दे बूथ किन्नो करे निहारे, मां सा सख्त गाल्हाए, अखियों अखिन में दई गाल्हाए, तो गुनाहन जी त मुखे खबर कान्हे, पर एतरो तोखे जरूर दसा थियो त मुझे महबूब मुस्तफा फरमायो आ, जे अमड़ नाराज हुंदे मरी वयो त हाजी हुजे, गाजी हुजे, मौलवी हुजे, कारी हुजे, हाफिज हुजे, कुछ भी हुजे, कुछ न मिलंदुस, सखणा हथ खणी जहन्नम में विदो जेसते अमड़ राजी न कंदो। याद एतरी मुखे खबर जरूर आहे, याद रखी चल। इन करे कुरान पढ़ी बुधाई, अल्लाह फरमायो फला तकुल लहुमा उफ्फिन वला तलहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। 15 पारो कुरान जो खोले निहार, मुझे करीम रब फरमायो आ फला तकुल लहुमा उफ्फिल। जॾहिं अब्बे ऐं अमड़ जे साम्हूं अची, जॾहिं अब्बे अमड़ जे साम्हूं अची केॾी बि कावड़ हुजे, केॾो बि दुख हुजे, केॾो बि परेशान हुजे, पर मुंहिंजो रब तो चवे खबरदार थी जा, अॻियां उहे तुंहिंजे वेठा थई जिन जे करे अॼु तूं इंसान बनियो बीठो आ। अज जेकी कुछ तू आहीं इन अमड़ ऐं अब्बे जे करे है, जे इहे तुंहिंजा अब्बो ऐं अमड़ न हुजन हा त अज तुंहिंजो वजूद ही न हुजे हा। खबरदार थी फला तकुल लहुमा उफ्फिन। इहा जेतरी बि कावड़िया गुस्सो थई पोइ ते मुहड़ करे छंड। जेॾी महिल अमड़ ॾे निहारी या दिल पर पीउ ॾे निहारी, मुंहिंजो रब थो चवे उफ्फिन उफ्फिल, उफ भी न कुछ जा। कावड़ में उफ भी न कुछ जा, बियो त छॾे दे, पर नेसाहो भी अब्बे ऐं अमड़ दे निहारे न हण जा। छो जे तू नेसाहो हण दे अमड़ परेशान थी वेंदी। खबर नाहे मुझे बचड़े के केड़ो दुख आ, पीउ परेशान थींदो, खबर नाहे मुझे बचड़े के केड़ी तकलीफ आ। इन तुझे नेसाहे जे करे हुनन जे अंदर में तकलीफ थींदी। रब तो चवे तू खिलंदो अच, तोखे खिलंदो ॾिसी खिलन त मां रब हजन जो सवाब ॾई छॾे। फला तकुल लहुमा उफ्फिन, उफ त न कुछ जा, मगर रब अॻियां छा थो चए वला तलहरहुमा, सख्त भी न ॻाल्हाए जा।
झिणक भी अबे ऐं अमड़ खे न ॾिजां, अखियूं अखियुनि में ॾेई न ॻाल्हाइजां, साम्हूं थी न ॻाल्हाइजां। अॼु जंहिंखां पुछ माउ सां कावड़ियूं हई पी, यार मुंहिंजो ॾाढो नालो न वठ, छो फलाणे पुट खे 2 एकड़ वधीक ॾिना अथई, मूंखे घटि, फलाणे पुट खे 5 प्लाट ॾिनई, मूंखे घटि, मुंहिंजे ज़ाल सां घटि थी ठहे, फलाणे पुट जे ज़ाल सां घणो। भले चओ, पर तोखां थो पुछां, पंहिंजे मथे में ॻणत वार घणा अथई? मथे में ॻणत वार घणा अथई? लखनि जे तादाद में वार अथई। तूं त 3 या 4 भाती हूंदो, 5 या 10 पुट हूंदो, तुंहिंजे मथे में लखनि खां वधीक वार आहिनि। कंहिं बि वार खे छिके ॾिस त तोखे आज़ाब अचे थो या नथो अचे। तुंहिंजे मथे में वार तो मुश्किलातूं कोन ॾिठियूं आहिनि, तकलीफ़ूं कोन ॾिठियूं आहिनि, रब पाण ई ॾेई छॾिया अथई। पोइ बि जंहिंखे छिक तकलीफ़ थी अचे, तुंहिंजे लाइ त जीजल अमड़ वॾा ॾझा ॾिठा। ओ मोतबर, ओ मोतबर, जीजल अमड़ खे ऐं पंहिंजे दिल पर पीउ खे घर जो वादू भाती समझण वारा, सोच त सही, जॾहिं तुंहिंजी अमड़ शादी करे नई नई तुंहिंजे बाबा सां घर में पहुती, जॾहिं लक्ष्मी पुट तुंहिंजो अञा वजूद अमड़ जे पेट में पहुतो, वेचारीअ खे आत अचण शुरू थी विया, रूह ख़राब थियण शुरू थी वियो, तकलीफ़ूं थियण शुरू थी वियूं। तुंहिंजी अमड़ नई नई शादी करे आई, उनखे ख़बर कान हुई। ससु खे चई, न अम्मा मूंखे ही तकलीफ़ूं थियूं आहिनि, त ससु थी चवेसि, बच्चा तूं न टिड़ी, तोखे ख़बर न आहे, पर तोखे मुबारक आ। अम्मा छाजी मुबारक आ? इहे निशानियूं आहिनि, तुंहिंजे पेट में रब बचिड़ो ॾिनो आ। जेॾी महिल तुंहिंजे अमड़ खे ख़बर पई त मुंहिंजे पेट में बचिड़ो आयो आहे, सभई ॾुख लहिजी विया। ससु थी चएसि, अम्मा ॻाल्हि ॿुध। हा मुंहिंजी अम्मा ॿुधा, गाह जी भरी बि न खणजां, टप वॾो बि न ॾिजां, तकिड़ो बि न हलजां, परेशानी बि न कजां। अम्मा छो? तुंहिंजे बचिड़े खे तकलीफ़ ईंदी। ओ मुसलमान पंहिंजे पाण खे टिंग सम्झण वारा, अञा तूं अमड़ जे पेट में पहुतो हुई, अमड़ तुंहिंजे करे किरियूं करण शुरू करे ॾिनियूं, तुंहिंजे करे किरियूं करण शुरू करे ॾिनियूं। अञा अमड़ जे पेट मां ॿाहिरि निकिते, अमड़ जे रूह चयो त सूप खावां, ससु चयसि अम्मा सूप न खा, बच्चे जे पेट में वेहंदो। वेचारीअ सूप छॾे ॾिनो। दाल न खा, बच्चे खे तकलीफ़ थींदी, दाल छॾे ॾिनई। बोतल न पी, बच्चे जे पासनि में वेहंदी। ओ मुसलमान, ख़ुदा जो ख़ौफ कर नौजवान, जेसि ताईं तूं पंहिंजे मुंहं सां चुगण वारो थिए, तुंहिंजी अमड़ तुंहिंजे करे ईअं किरियूं कयूं, चिल्ला वेही पचाया, पाण खे ॾुखियो रखियो, बुखियो रखियो, कंहिंजे करे, इन बच्चे जे करे त मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न अचे। ऐं अॼु वरी उन अमड़ सां तो साम्हूं थी, अॼु उन दिल पर पीउ सां तो साम्हूं थी, जेको सॼो ॾींहुं मज़दूरी करे शाम जो तुंहिंजे लाइ सभु कुझु खणी ईंदो हो। तूं नाचा कोहे तुंहिंजे लाइ दवाऊं वठी ईंदो हो, तुंहिंजे लाइ फ्रूट वठी ईंदो हो, तुंहिंजे लाइ कपिड़ा वठी ईंदो हो, तोखे चीच सां गॾु घुमाइण वेंदो हो, तोखे ॾिसी करे पंहिंजा ॾुख लाहींदो हो। अॼु तूं उन जे साम्हूं तो थी, शर्म अचणु घुर्जे मुसलमान नौजवान। तोखे मुंहिंजो रब थो चवे, फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा, खबरदार थी अबे अम्मा जे आॾो कड़ो बि न ॻाल्हाइजां, झिड़क बि न ॾिजां, सख़्त बि न ॻाल्हाइजां। फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। मुंहिंजो रब थो चवई, जॾहिं अबे ऐं अम्मा जे साम्हूं अची कंध हेठि करे बीहंदो कर, अखियूं अखियुनि में न ॾींदो कर। जॾहिं ॻाल्हाइनि या तूं ॻाल्हाई, एतिरो तेज़ न ॻाल्हाइजां जो तुंहिंजो ॻाल्हाइण अबे अम्मा जे ॻाल्हाइण खां मथे थिए। मुंहुं न मुंहं में ॾेई न ॻाल्हाइजां। वकुल लहुमा क़ौलन करीमा, अबे अम्मा सां नरम लहजे में ॻाल्हाइजां, सख़्त न ॻाल्हाइजां। हे कुरान पढ़ियो या हीर रांझुअ जो किसो? जवाब ॾे। 15 पारे जा 2 रुकू पूरा थियन, 3 रुकू सुबुह जो वञी खोलजां। 4-5 आयतूं मुंहिंजे रब अबे ऐं अम्मा जे शान में बयान फरमायूं, ऐं उहे बि केॾी महिल, इम्मा यबलुगन,
इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा रब तो चवे जेडी मल अबो अमा कुराड़ा थी वञनी उन मल उन जो ख्याल कजा जेडी मल अबो अमा कुराड़ा थी वञनी उन जो ख्याल कजा त मां गाल पे कई हज़रत बायज़ीद बुस्तामी जी दरमियान में गाल अचे वई बुधाए छडी मई रब जो कुरान पढ़ी बुधायो मई त अबे ऐं अमड़ दे खिली निहारण सा रब चौंदो फरिश्तन के सौ मकबूल हजन जो सवाब असा जो नौजवान अमड़ जा पैर चुमंदो ऐं पीउ खे वरी ईअं ॾिसंदो जीअं काउं ॾिसे अक मकड़ खे ॼण पीउ घर जो वाधू भाती आ ओ मुसलमान अमड़ जे कदमन में जन्नत आ त दिल पर बाबो वरी जन्नत जो दरवाज़ो आ पो जेको भाग्यो हूंदो आ ओहो दरवाज़े खां ईंदो आ जेको चोर हूंदो आ ओहो दीवारूं टपींदो आ जेको हलाली बचड़ो आ ओ अमड़ जा कदम भी चुमदो आ दिल पर पीउ जा कदम भी चुमदो आ मुझे मदीने जे साईं फरमायो जेको शख्स दिल पर पीउ सा मुर्की मिलंदो खिली ॻाल्हाईंदो उनखे खुश रखंदो मुझो करीम रब 100 मकबूल उमरन जो सवाब उनखे अता करे छॾींदो बुधा अबे अम्मा सा कावड़ जो छा तऊं था बन्नी तऊं अम्मा तो शादी मुझी न कराई इन्हे तऊं अम्मा तो बाबा तो मुखे पिलाट न ॾिनो इन्हे तऊं जॾहिं न पंहिंजो औलाद थींदई पो ख़बर पवंदई त औलाद केतिरो मिठो हूंदो आहे अज तोखे कदर कोन्हे न जे औलाद अथई त ॿुधाए त रात ॾींहं कंहिंजे लाइ विञाई अथई औलाद लाइ तूं कंहिंजो औलाद कोन आहीं छा तोखे औलाद एतिरो मिठो आहे तूं पंहिंजे अबे अम्मा खे मिठो न आहीं छा कि न तोखे अबे अम्मा लथो हो किथां तो ॼणियो आहे ख़ुदा जो ख़ौफ कर मुसलमान गाल पे कयम हज़रत बायज़ीद बुस्तामी जी याद थव विसरी वई पोयन जे मथा माक पई आहे हिते पघर होडे माक हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि दिल ते जो 2 कलाक पूरा कया पर तहां करण कोन दींदो मुखे खबर है ए बेचारो बशीर बेचारो तीवणो 15 ॾींहं बेचारे फोन मथे फोन होडो ओ चवंदो साईं 2 कलाक हिनन दोस्तन जो हाल ॾिस वेठा 4 कलाक 2 कलाक वेहण ला तैयार ही कोन तैयार हो न ओ मां वरी तहां केड़ो 1.5 कलाक में छडियो तो वञा तहां भी खुश न थियो सुभान अल्लाह हज़रत बायज़ीद बुस्तामी जी जल अमड़ के अर्ज़ो करे ओ मुझी अम्मा जी मुझा बचड़ा ने जी उता थी आया सी था छा तो थी आया सी जी उता थी आया सी जडे न अमड़ सद करे ओ कुर्बान जो जी मुझी जी जल अम्मा डॉक्टर शरीफ का पुछ त जी जल अम्मा जडे सद कंदी है अज तुझी अमड़ कान्हे ऐं जेडी मल ओहा खट खाली तो दिसी त गच गरन था या न डॉक्टर शरीफ दे खबर अमड़ अमड़ान अमड़ अमड़ा जेजी अमड़ वैया उन का पुछी दिस जेके टंगू ना हन उन का पुछ त टंग छा थींदी आ जेके अखियूं ना हन उन का पुछ त अखियूं छा थींदियूं हन अमड़ वई पो करे अड़े अबो यो बाबा है तो का सवा त मुजो घर को पीउ हुयो त अखिन ते ठाहे रखी हाणे बोकड़ करे दुनिया के ॾेखार इहो मसनूई तरीक़ो न कर सुबह शाम अबे अम्मा जा कदम चुम त जन्नत ते दुनिया में तोखे मिले सुने बायज़ीद बुस्तामी अमड़ के चयो मुझी जी जल अमड़ जी मुझा बचड़ा अम्मा मुखे इजाजत दे बच्चा कहड़ी अम्मा दिल थी चवे त पांजे मुंह सा जंगल में मुंह करे वञा छाजेला पांजे करीम रब जे जिक्र में वञी मौज दुआ अमड़ खां वठे थो इजाजत अमड़ खां घुरे थो अल्लाह वारन जो तरीक़ो आ जंहिं भी कम सां निकरी अमड़ जे कदमन ते पहिरीं किरी पो चुम्मियूं दे इजाजत वठ बाबा जे कदमन ते किरी पो चुम्मियूं दई कदमन खे चुम्मी दई इजाजत वठ तू निकरी वींदे तू त वींदे उन्हनि पुठियां लोलियूं जेके खयूं उहे तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदियूं
बाकी जे बूथ ख़राब करे अमड़ के कावड़ा निकरंदे पो तू खुश थियो ही न कामयाब थींदे कोन थींदे। महाजी जल पंजे बचड़े खे जे ओ बा यजीद जी मुजी अम्मा बचड़ा तोखे इजाजत अम्मड़ियों बि अहिड़ियूं हुजन। लतीफ सरकार दाह कई भली जायूं मायरूं भली जायूं मायरूं सदियों सालिहन महशर जे मैदान में तनी दाज मिलन बाकी बियन वेचारियुनि त ओजा गाई अजाया कया। वाह सुना बायजीद तुझी अमड़ बचड़ा तोखे इजाजत आ। बायजीद निकरी वयो झंग मोह करे खुदा जे जिक्र में कादे वयो अल्लाह जे जिक्र में मस्ती मौज में घुमदो तो वते दुनिया में खुदा जे जिक्र जे इश्क में जिक्र कंदो तो वते कने घुमदो घुमदो एक एड़ी रात थी दिठई त पांजे अबाणे गोठ बुस्ताम शहर में पहुंची वयो। इरादे में कोन हो नियत में कोन हो ये घुमदो घुमदो पहुंची वयो। रात जो टाइम दिठई त अबाणे शहर में पहुतो हां दिल में इरादो कई त अज भला जी जल अमड़ जा कदम चुमी वरी पोथो अगते वञा। अची जो वयो हां गौर सां बुधजा आधी रात जो टाइम सिद्धो अचे दरवाजे ते बीठो अकुल चयस ओ बायजीद देर न कर दरड़ो खड़का पंजी अमड़ जे कदमन के चुमियूं दे इहो कह चयस अकुल दिल चयस त ओ चरिया इए न कर जहे अमड़ जी खिदमत कान कयई अज उन जी जल अमड़ जी निंद्र छो थो फिटाई दर ते भी इंतजार कर। अकुल इश्क जो झेड़ो आ अकुल हाराए वयो इश्क खटी वयो दरड़े ते टेक ॾेई वेही रहियो त जी जल अमड़ जी निंद्र नथो फिटाया। का महल थी अचानक घर में चुरपुर जो आवाज महसूस कई अर्श ॾे निहारी ॾिठई त सुभान अल्लाह तहज्जुद जो टाइम थी वयो। अगु में जेके तुंहिंजा असांजा वॾड़ा अॼु बि रात जो पासो थलाईंदा कंदा अल्लाह 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 करे मथे आसमान ॾे निहारींदा त टाइम केतिरो थियो आहे। ऐं अॼुकल्ह जो लक्ष्मी पुट दौरे जदीद सां थो हले जीअं अखियूं खुलियूं हेॾे हेॾे पे तो हथ हणे जीअं नाबीन हथ हणंदा आहिनि छा थो ॻोल्हे मोबाइल जीअं जीअं सुजागी थी न खुदा जो नालो न सच दिल सां न लॻेव त खणी इनकार कयो न खुदा जो नालो न महबूब मुस्तफा जो नालो जीअं अख खुली न खुली हेॾे हेॾे पे तो हथ हणे त मोबाइल काॾे वे जीअं हथ लॻो अखियूं पो खोलींदो जीअं ॾिठई त पंज कालू टक 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 अड़े हे त मुआरे दोस्त अदा शरीफ जूं पंज कालू लॻी पयूं हन इन त सुमण महिल निंड पेजस रिंग बंद करे छॾी हो त कालू मिस कालू थी वयूं देर न कई टिक 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 अदा शरीफ जो नंबर मिलाई अदो त वियो सुमी उनखे निंड हाणे नंबर त कोन थो लॻे भाऊ जी निंड फिटी यार हेड़ो मुंहिंजो प्यारो दोस्त अवेल सवेल गोरियूं बि ॾे सुई बि हणे ड्रिप बि हणे पैसा बि कोन वठे यार हाणे त कावड़जी वेंदो हाणे अधे जे करे भाऊ जी निंड फिटी वई केॾी महिल हेॾे पे थो हले केॾी महिल हेॾे पे थो हले डॉक्टर जो नालो थो वठां बाक़ी ॻाल्हि त सभु कंहिंखे दिलि सां लॻंदी हूंदी त कंहिंजे करे निंड फिटंदी आहे नालो कोन थो खणा ॻाल्हि त सभु कंहिंखे दिलि सां लॻंदी हूंदी न मिठा त राति जो निंड कंहिंजे करे फिटंदी आहे मोट न हो त रोड ते हमराह पियो